मौजूद आहियूं बिरासिटी भरिसां ॻोठ सुखियो लुंगियो में, जिथे अॼु पोरियत गुलण लुंगियो बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। वारसनि ऐं ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो आहे। पैसे मिटी माइटी हुई मेतलनि सां असांजी मुंहिंजी भेण जी धीउ बोॾाई नो बोॾाई न ॾिननि, खाई विया। वरी उहे आॾो अचे असांजे वेठा, वरी उन्हनि जी छोकिरी असांजे छोकिरे खां पाण ई आई, वरी उन्हनि जो निकाह पियो आहे। 3-4 महीना थी विया आहिनि, 5 महीना। पोइ वरी इहे धमकियूं ॾींदा। मुंहिंजो भाउ चवंदो जीअं हूंदो तीअं थींदो, चवंदा असां विढ़ंदासीं। वरी 3 ॾियारे विञापो ॾेई आहिनि, पर सुबुह फोन ते घुराए हुते मारियो अथनि। मुड़ुसु मुआ बेगुनाह ॿियो छा त मुआ हिनखे घुरायो वियो उते इस्माइल दादे माउ जी पुठीअ ते वियो। हिन पुट जो अॼु वञिणो आहे त जीअं हिनखे घुराइनि उते मुक़ाम ते वियो, माउ जी जारस करणु जुमे ॾींहुं वेंदो आहे। त असांजी अपील आहे त हिनखे घुराइनि उते। हिन कतल वियो बेदर्द जो। 5 ॼणा हिकिड़े असां पकितो, 4 भाॼी आहे। हिन जो चवणु आहे त असांजे खून सां इंसाफ़ त न थियो, पर असांखे एम्बुलेंस जी सहूलियत बि न ॾिनी वई। असां ट्रैक्टर ट्रालीअ में लाश खणाए अस्पताल पहुतासीं। असां DIG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त असांजे खून सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु राणा राशिद अली, सिंध TV न्यूज़ बिरासिटी।